मिल्लतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़े उज़्ज़ाम ऐं उलमाए किराम, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ो, दोस्तो, अवां प्यारी जमात जे आॾो मूं गुनहगार अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालहू जे पाक कलाम क़ुरान मजीद मां हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आ, जंहिंजे बारे में इंशा अल्लाहुल अज़ीज़ ॿ टे गुज़ारिशूं पेश कंदुसि। मूंखे दुआ कयो त अल्लाह ताला शाल पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां पोइ इहा बि दुआ कयो त अल्लाह साईं तव्हांखे असांखे सभिनी ॿुधण वारनि खे शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभ खां पहिरियां कोशिश कयो आयत करीमा जे माना खे सम्झो। अल्लाह जे क़ुरान पाक छा फरमायो आ, उन ते जॾहिं तव्हीं असीं गौर कंदासूं इंशा अल्लाहुल अज़ीज़ तव्हांजा असांजा मक़सद हल थी वेंदा। आउं तव्हांजे आॾो आयत करीमा जी अॻ में माना ॿुधाईंदुसि, तर्जुमो, उन खां पोइ उन जी तशरीह। तवां आयत जी माना ॿुधो। इन खां अव्वल तव्हां खे गुज़ारिश आहे त बुलंद आवाज़ सां, मुहब्बत सां, वॾे शौक़ ऐं ज़ौक़ सां
मुझे महबूब करीम ते दुरूद पढ़ो तो तव्हां खे आयत जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालु अमर वालू पांजे पाक कलाम में इरशाद फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह से फरमायो कुल यानी ऐ मुंहिंजा हबीब तू फरमाए पंहिंजे उम्मत खे चओ, इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक सां मुहब्बत चाहियो था, अल्लाह जी रज़ा ॻोल्हियो था, रब जी मेहरबानीअ जा ख़्वाहान आहियो, अवां जी तलबा तड़पा तव्हां खे सोच ऐं फिक्र आहे त जेकर रब करीम असां ते राज़ी थी पवे अचो त मां तव्हां खे दग ॾसां। मुंहिंजा हबीबनि खे चओ, इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह साईं सां मुहबत करणु चाहियो था त मूंखे अल्लाह चयो आहे, मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां त फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयो, मुंहिंजे कढ लगी पओ त रब करीम वरी तव्हां सां मुहब्बत फरमाईंदो। अॻ में अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला फरमायो त अॻ में तव्हां खे तलबा, इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जल्ल जलालु अमन वालू सां तव्हां मुहब्बत करणु चाहियो था त पोइ अल्लाह साईं मां मुहम्मद करीम खे ॾस ॾिनो आहे त तूं पंहिंजे उम्मत खे हुक्म फरमाए, फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, अवां मुंहिंजी इताअत ऐं फर्मा बरदारी कयो, मुंहिंजे कढ लगी पओ। अॻ में तव्हां पे ख़ुदा सां मुहबत कई, पर मुंहिंजे ताबेदारीअ खां पोइ रब वरी तव्हां सां मुहबत कंदो। केरु आहे उहो जेको चवे त मूं ते रब राज़ी न थिए? मां सम्झां थो हर मुस्लमान चवंदो रब राज़ी हुजे, नंढो हुजे वॾो हुजे, अमीर हुजे ग़रीब हुजे, नेक हुजे गुनहगार हुजे, पर मुंहिंजा अदा सभिनी खे अल्लाह पाक जे रज़ा जी ज़रूरत आहे। रब करीम जी ज़ात बाबरका जी रज़ा जो सभु को ख़्वाहान हूंदो आहे, ऐं जेकॾहिं ख़ुदा ताला जी रज़ा मिली पवे ऐं रब कंहिं ते राज़ी थी पवे त बान्हे जा बेड़ा पार थी वेंदा। इन खां वधीक ॿी कहिड़ी शइ जो रब राज़ी थिए? मलहुल मौला फलहुल कुल, जंहिंजो रब त तंहिंजो सभु। ऐं आसान तरीक़ो असल में ॻाल्हि छा हुई, ऐं थोरो पसे मंज़र में हलियो वञा त तव्हांखे चङी तरह ॻाल्हि सम्झ में अचे। हिन आयत जे नाज़िल थियण खां अॻु में मके जा मुशरिक, बुतनि जा पूजारी, लात ऐं मनात खे सजदे करण वारा, हथ सां मूर्तियूं ठाहे उनखे सजदन करण वारा, अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम उनखे फरमायो, तव्हां त चरिया आहियो चरिया, जंहिं शइ खे पाण था ठाहियो उहा मुहताज आहे,
जेका हथ सां ठहंदी आहे उहा फना शइ आहे ऐं उहा अल्लाह नथी थी सघे। न को इबादत जे लाइक़ु आहे, न सजदे जे लाइक़ु आहे, न को तव्हांखे कमु ॾींदी, न को तव्हांजी मुश्किल आसान कंदी। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू हय्या क़य्यूम बाक़ी आहे, उनखे फना आहे कान, न उनखे निंड ईंदी आहे, न थक थींदो आहे, न उजलाकी ईंदी आहे। ओ सदाई जहिड़ो रब्बुल आलमीन आहे। अवां उन्ही रब खे छॾे तव्हां बुतनि खे छो था पूॼो? इल्म जा तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? त वरी काफ़रनि जवाब ॾिनो, ओ अल्लाह क़ुरान में बयान कयो। महबूस फरमाए चरिया थिया हो छा? हथ सां ठाहियो, वरी हथ वारी शइ जी पूॼा कयो। हुन वर्दी ॾिनी, उन वर्दीअ खे अल्लाह जे क़ुरान बयान कयो। मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा। असां इन्हनि जी पूॼा इन्हीअ जे करे कंदा आहियूं, असां इन्हनि जी इबादत इन्हीअ जे करे कंदा आहियूं। या मूर्तियूं लात मनात उज़्ज़ा वुद हुबल जेके भी बुत आहिनि असां उनखे सजदा कंदा आहियूं, इबादत कंदा आहियूं। उन में असांजो मतिलबु कहिड़ो आहे? इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाह। इहे बुत असांखे अल्लाह ॾे वेझो कंदा। छा कंदा? अल्लाह ॾे ॾाढे चओ त पोइ मां अॻिते हलां, ज़ोर सां ज़ोर सां। केरु वेझो कंदा? हाणे हिकिड़ी ॻाल्हि त साबित थी वई न त पूॼारी हुया बुतनि जा, पर तालिब हुआ अल्लाह जा। कंहिंजा तालिब हुआ? मा नअबुदुहुम, असां इन्हनि जी पूॼा कोन था कयूं, इल्ला मगर इन्हीअ जे लाइ लियुक़र्रिबूना इलल्लाह, इन्हीअ जे वास्ते असां इन जी पूॼा कंदा आहियूं त इहे असांखे अल्लाह ॾे वेझो कंदा। ओ भंगू भेण जा मुस्लमान, मता तूं ईअं सम्झी त के मुशरिक ख़ुदा जा मुनकिर हा, मता ईअं चवी त ख़ुदा जे वजूद खे कोन मञींदा हा, मता चवी त रब जी रज़ा कोन चाहींदा हा, मता चवी त रब करीम खां फिरल हा। न न, हिन आयत मां साबित थो थिए त बुतनि जा पूॼारी बि पोइ तरीक़ो हुन अख़्तियार कयो हो त बुत असांखे अल्लाह ॾे वेझो कंदा, पर उन्हनि जे दिलि में बि अल्लाह हुयो, अल्लाह खे मञींदा हा, अल्लाह जा इनकारी कोन हा, रब करीम जी ॻोल्हा में हुया। पर अल्लाह ताला जे हबीब पाक खे अल्लाह चयो त इन्हनि खे चओ इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, तव्हां था चओ त इहे बुत मूंखे अल्लाह ॾे वेझो कंदा। न न, ईअं तव्हां अल्लाह खे भली मञींदड़ हुजो, पर तव्हांखे बुत अल्लाह ॾे वेझो कोन कंदा। बुत ॾे उहे अल्लाह ॾे तव्हांखे वेझो उहे कंदा जेको पाण अल्लाह खे वेझो आहे। उहा अथव ज़ात मुहम्मद करीम जी। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन्हीअ खां सवाइ तव्हांखे अल्लाह जी ज़ात कान मिलंदी। जेकॾहिं तव्हांखे अल्लाह तलाश करणो आहे, अल्लाह वटि पहुचणो आहे, अल्लाह जी रज़ा जी ज़रूरत आहे, रब्बुल आलमीन तव्हांखे घुर्जे थो पियो, त पोइ ॿियो को तरीक़ो अथव ई कोन। इहे बुतनि जूं पूॼाऊं, इहे बुत इहे ख़ुदि जहन्नम में वेंदा, इहे तव्हांखे कोन छॾाए सघंदा। अव्हांखे जेकॾहिं अल्लाह खपे, अल्लाह जो दर खपे, अल्लाह जी रज़ा खपे, त मां मुहम्मद करीम जे कढ लॻी पओ। हाणे छा साबित थियो त मुशरिक बि अल्लाह जे ज़ात जा इनकारी अल्लाह खे मञींदा। पोइ तंहिंजी माना त रुगो अल्लाह खे मञण बि हुनखे कमु न आयो। अल्लाह जे मञण बावजूद बि मुशरिक, अल्लाह जे मञण बावजूद बि जहन्नमी, अल्लाह जे मञण जे बावजूद बि दोज़खी, अल्लाह जे मञण जे बावजूद बि गुमराह। पर अल्लाह पाक खे मञ, उन सां गॾु अल्लाह जे महबूब खे बि मञ। रुगो अल्लाह खे मञींदे
ऐं अल्लाह जे हबीब खे न मञींदे ऐं अल्लाह जे महबूब खे अल्लाह जे ज़ात बाबरकात ॾे पहुचण जो ज़रियो ऐं वसीलो न बनाईंदे, नबी पाक जे ज़ात जी दामन न वठंदे, ख़ुदा पाक जो कसम आहे, रब चवंदो आहे नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। रब तव्हांखे तव्हांजे साह जे रग खां बि वेझो आहे, अवांजे साह जी रग बि तव्हां खां परे आहे। मुंहिंजा अदा जेकॾहिं अलाह कंहिं निमाज़ीअ खे साह जे रग खां वेझो आहे त भॻवान खे बि साह जे रग खां वेझो आहे, टिल्लूमल खे बि साह जे रग खां वेझो आहे, पुरसूमल खे बि साह जे रग खां वेझो आहे, अबू जहल खे बि साह जे रग खां वेझो आहे। कहिड़े खां ख़ुदा परे आहे? रब थो चए मां सभिनी जे वेझो आहियां। वेझो हुजण ॿी शइ आहे, राज़ी हुजण ॿी शइ आहे। वेझो सभिनी खे आहियां, राज़ी उन्हनि ते आहियां जेके मुंहिंजे मुहम्मद जा थींदा। हे भील, हे कोली, हे मेंढवार, हे वाणिया, हे वकाल, कहिड़े खां ख़ुदा परे आहे? सभिनी सां ख़ुदा गॾु आहे। अबा हिंदुनि खां परे आहे छा? अबू जेल खां परे हो छा? उतबे ऐं वलीद ऐं शेबे खां परे हो छा? काफ़रनि खां परे आहे छा? न, अॼु बि ख़ुदा जी ज़ात कंहिंखां परे कोन्हे। माण्हू चवंदा अता ख़ुदा वेझो आहे, ख़ुदा वेझो आहे। ओ चाचा चिबड़, केरु थो चवे ख़ुदा वेझो कोन्हे? सभु सम्झूं था बेवकूफ़ कोन्हो, अटे जो पाव खाऊं था, सभिनी खे वेझो आहे। वेझो हुजण ॿी शइ आहे, राज़ी हुजण ॿी शइ आहे। छा चओ? राज़ी हुजण। अल्लाह ताला खे असांखे राज़ी करणो आहे। छा करणो आहे? इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह जी रज़ा चाहियो था, अल्लाह खे राज़ी करण घुरो था, रब जे रज़ामंदे खे घुरो था, फत्तबिऊनी, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, अवां मुंहिंजे महबूब करीम जी ताबेदारी कयो। या अल्लाह, जेकॾहिं तुंहिंजे हबीब जी ताबेदारी कयो, असांजी त ज़िंदगी गुनाहनि में गुज़री वई आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या। साईं, कीअं अल्लाह से असां ते राज़ी थींदो? असां पंहिंजो पोयो रिकार्ड ॾिसूं था, सॼो गुनाहनि सां गरक आहे। हाणे असांखे ॾटा था ॾियो त हाणे साईं सुधरी पओ, चङा थी पओ, हाणे नबी जे अचो, पोइ तव्हांखे अलाह तव्हांखे तव्हां सां प्यारु कंदो। हे हेॾा गुनाह असांजा माण्हू बि असांजी दिलि भाड़ी कंदा आहिनि। अड़े अब्बा, हाणे ॿिली 100 कुआ खाई हाणे हज ते हली आहे। सॼी ज़िंदगी भेणा चोरियूं कई, ॾुकूड़ ॻाल्हाई, बुछड़ो थिए, हाणे सी नेक थींदो, मुलनि जे कढ लॻो आहे, पीरनि फ़क़ीरनि जे पुठियां थो वञे, मस्जिद वसाई थी, हाणे सॼी ज़िंदगी कारा कम, हाणे नेक थी पियो आहे। ईअं चवण वारा बि शैतान जा भाइर अथव। अदाए या घोर चंदो इहो बंदि कयो। इहो वेही मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿ टे ॿुधो। ये मूंखे पैसा न ॾियो, हे दीन जा किताब वठी पढ़ो त तव्हांजी दुनिया बि सवली त आख़िरत बि सवली। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, ईअं जेके सोचनि था त असांजी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री, ॾोहनि में गुज़री, 60 साल उमिरि आहे, 50 साल उमिरि आहे, 100 साल जो थी वियो आहे, सारी जवानी मुंहिंजी ॾोहनि में वई, हाणे कीअं ख़ुदा बख़्शींदो? अल्लाह ताला फरमाए थो, यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, तो मुंहिंजे हबीब जे कढ लॻ त गुनाह बख़्शे छॾियां। तुंहिंजी नज़र गुनाहनि ते आहे, पर मुंहिंजी नज़र पंहिंजे हबीब जे ज़ात ते आहे।
तुंहिंजी नज़र पंहिंजे ॾोहनि ते आ पर मुंहिंजी नज़र मुस्तफ़ा जे अज़मत ते आ। मुंहिंजे महबूब जो हो शान आ, मुंहिंजे हबीब जो ही मर्तबो आ। जेको कहिड़ो बि गुनाहगार हुजे मुंहिंजे नबीअ जे दर ते ईंदो आ, मां हुन जा बेड़ा पार करे छॾींदो आहियां। कियां बख्शी दे मुंहिंजा मौला, यगफिर लकुम त चई अल्लाह ताला फरमाए थो वल्लाहु गफूरुर रहीम। ओ बाना तो मूंखे सुञातो ई कोन्हे को मुंहिंजो नालो गफूर भी आ त मुंहिंजो नालो रहीम भी आ। मां बाने जा बिना हिसाब जे गुनाह बख्शींदो भी आहियां त बाने ते रहम भी कंदो आहियां। पर शर्त हिकिड़ो थी त आमना जे लाल जी दामन झलणी पवंदी। उन्हीं दर ते न ईंदे कुछ भी कोन थींदी। छा बि खणी कर वस करे छॾ, इहे तुंहिंजा सजदा कम जा कोन, तुंहिंजूं इबादतूं कम जूं कोन, तुंहिंजूं रियाज़तूं कम जूं कोन, तुंहिंजूं तौहीदूं कम जूं कोन, तुंहिंजे तौहीद जा नारा कंहिं कम जा कोन। तोखे जेकॾहिं अल्लाह राज़ी करणो आहे त अल्लाह जेको दॻु ॾसियो थी त मुस्तफ़ा करीम जी दामन वठ त मां राज़ी थी पवां। छा चवंदा हुआ दा शाहिद खपनि ॿ, घटि में घटि 3 न त 2। हिकिड़ो शाहिद छा, असांजे लाइ क़ुरान जो हिकिड़ो शाहिद ई खोड़ आहे। पर यार भंगू भेण वारा तव्हां ज़ोरावर माण्हू आहियो। मां तव्हांजे पाड़े जो साल थी आहे, अलाए कीअं भुलिजी घुरायो अथव। 50 दफ़ा हितां अचां वञा घुमां, मूंखे सुञाणो। अलाए तव्हांखे कंहिं ग़लति सलाह ॾिनी त अब्दुर रहीम खे बि घणी घुरायो। सुठी को सलाह जे वात अॻे घुरायो आहे, पर हाणे 2-3 ॻाल्हियूं तव्हांखे 2-3 शाहिद ॾेयो वञा त ख़बर पए त अल्लाह सी छा थो फरमाए। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह से कुरान पाक में बेहद इरशाद फरमायो। बी आयत बुध रब्बुल आलमीन फरमाए तो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीम। वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, ऐ मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं हिननि गुनहगारनि पंहिंजे जान ते ज़ुल्म कयो आहे, पंहिंजा सारा दफ़्तर कारा करे छॾिया अथनि, ॾोहनि में ग़रक़ लॻा पिया आहिनि, पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो अथनि। अदा ॿिए ते ज़ुल्म करणु सवलो आहे, पर पाण ते ज़ुल्म करणु ॾाढो ॾुखियो आहे। कंहिंजी बनी फबाईसे, कंहिंजो पाणी लोड़ियोसे, कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयोसे, कंहिंजे नंग ते हमिलो कयोसे, कंहिंजी गिला कईसे। ॿिए सां ज़्यादती आसान लॻंदी आहे, पर पंहिंजे पाण ते ज़ुल्म ॾाढो ॾुखियो आहे। पर उहो असां रोज़ कयूं था। निमाज़ न पढ़ीसे, हो पाण ते ज़ुल्म कयोसे। कूड़ ॻाल्हायोसे, पाण ते ज़ुल्म कयोसे। कंहिंजी गिला कईसे, पाण ते ज़ुल्म कयोसे। अल्लाह खे नाराज़ कयोसे, हो पाण ते ज़ुल्म कयोसे। हबीब जे तरीक़े खे छॾे ॾिनोसे, ॿियो तरीक़ो वरितोसे, जो असां पाण ते ज़ुल्म कयो। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू शल असांखे इन ज़ुल्मनि खां बचाए। चओ आमीन। रब्बुल आलमीन फरमायो उनखे चओ वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, जेकॾहिं इन्हनि माण्हुनि पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो आहे, पेरनि खां मथे ताईं, मथे खां पेरनि ताईं सारो दफ़्तर कारो लॻो पियो आहे। जाऊका, इन्हनि सभिनी खे चओ त अचो मुहम्मद जे दर ते। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, नारे विलायत। बाबा न किस्सो, न कहानी, न मिसाल, सिधो निज कुरान। जाऊका, जेकॾहिं को मुला मोली मरड़ो हूंदो, पढ़ियल सढ़ियो त सम्झी वेंदो त क़ुरान आहे, माना छा आहे।
अल्लाह ताला फरमाए तो इनके चओ जाऊक तो वट अचन, पुछा अची कन फस्तगफिरुल्लाह, तो वट अचन ऐं अल्लाह खां अची माफ़ी घुरन। मां ॾोह कयां साईं अब्दुल कादर जो, त बाबा मेड़ थी अब्दुल कादर वटि अचां या साईं मोहम्मद अमीन वटि अचां? ॻाल्हायो बा। जंहिंजो मूं ॾोह कयो आहे त अचां बि उन वटि न, कि न मोजादा ॾोह कयां हिकिड़े जो वञा वरी ॿिए ॾे। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो फरमाए जाऊक, कावड़ायो थन मूंखे, रंजायो थन मूंखे, हक़ भॻा थन मुंहिंजा, ज़ुल्म कयो थन पाण ते, ॾमरियो मां वेठो आहियां, जाऊक तो वटि अचनि। सही, पोइ भला मां वटि अची छा कनि? अल्लाह ताला फरमाए तो वटि अचनि, फस्तगफिरुल्लाह, तो वटि अची अल्लाह खां माफ़ी घुरनि। चओ भला, चओ तो वटि अची अल्लाह खां, क़ुरान जो तर्जुमो त यादि अथई, तो वटि अची अल्लाह खां, पोइ त कमु ठही वेंदो। अल्लाह ताला फरमाए थो त न, अञा हिकिड़ो शर्त रहियल आहे, वस्तगफर लहुमुर रसूल, तो वटि अचनि अल्लाह खां माफ़ी घुरनि, पर जेसीं ताईं तूं सिफारिश न कंदे कोन माफ़ कंदो सान। वस्तगफर लहुमुर रसूल, ओ सोना रसूल तूं बि चप चोर, तूं बि सिफारिश कर। लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा, मां क़यामत ताईं क़ुरान में लिखी थो छॾियां, तो वटि ईंदा ख़ुदा खां माफ़ी घुरंदा, ऐं तूं सिफारिश कंदे त बख़्शे छॾींदो सान। क़ुरान ते भरवसो आहे न अदा, क़ुरान सचो आहे न साईं, जेको क़ुरान चयो सो सभु ठीकु आहे। अल्लामा इब्ने कसीर हिकिड़ो वॾो आलिम थी गुज़रियो आहे, उन तफ़सीर लिखियो आहे जेको मशहूर आहे नाले तफ़सीर इब्ने कसीर जे नाले सां। 10 हिस्सनि में आहे, अरबी ज़ुबान में आहे, फ़क़ीर जे कुतुब खाने में आहे। मूं पंहिंजे इन अखियुनि सां पढ़ियो आहे। इन्ही आयत जेका मूं हाणे तव्हां जे आॾो पढ़ी, इन्ही आयत जे हेठां तशरीह में हिकिड़ी हदीस थो लिखे, चवे थो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुनिया मां बुरके मटाइण खां बाद में, हिन दुनिया मां तशरीफ़ वठी वञण खां बाद में, पर हिकिड़ी में ॻाल्हि ॿुध, पोइ ॻाल्हि पूरी कयां। चओ त असांजो नबी ज़िंदह नबी आहे, मरी कोन वियो आहे। असांजो नबी, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। सभई दिल खोले चओ त असांजो नबी ज़िंदा नबी आहे। अल्लाह जो वाइदो आहे न, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, आहे या न आहे? इहो वाइदो अल्लाह से पंहिंजे हबीब सां पूरो कयो। महबूब जो रूह मुबारक अल्लाह जे दरगाह में पेश थियो, हेॾे निहारियो, फरिश्ता मुंहिंजे हबीब जो रूह खणी ख़ुदा जी दरबार में विया। या अल्लाह, तुंहिंजे हबीब जो पाक रूह आहे। रब्बुल आलमीन फरमायो मुंहिंजो वाइदो पूरो थियो, पर हाणे इन रूह खे वञी अहिड़ी जाइ ते रखो जंहिं जाइ ते इहो रूह रहण जो लाइक़ हुजे। मौला तुंहिंजी जन्नत आ, फिरदौस आ, अदन आ, मुंहिंजा मौला तुंहिंजूं घणियूं नेमतूं हल, किथे रखूं उहा जाइ तूं ॿुधाए। रब थो चए मां छो ॿुधायांव, पूरी मुंहिंजी काइनात आ, 7 ज़मीनूं 7 आसमान, अल्लाह पाक जो सारो मुल्क आ। अव सारे मुल्क में वञी तलाश कयो,
हिकिड़े पासे मुस्तफ़ा जो रूह आ, ॿिए पासे मुस्तफ़ा जे रूह जे रहाइण जी जाइ आ। अहिड़ी जाइ ॻोल्हियो। अबा पटको काथे रखबो? ॾाढे ॻाल्हायो। पटके जो शान किथे आ? अल्लाह से फरमाए थो इन रूह जो जाथे शान आ उते रखो। मलाइक सारी दुनिया घुमी 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 मोटी आया, अर्ज़ कनि था या इलाहल आलमीन, तोखे त सभु ख़बर आ, पर असांखे का अहिड़ी जाइ नज़र नथी अचे जाथे रूह शरीफ़ खे रखूं। इहा रूह रखण जी हिकिड़ी जाइ सुझे थी, जेकॾहिं चवीं त उते रखूं, उहा जाइ इन रूह जे रहण जे लाइक़ु आ। अल्लाह से फरमायो कहिड़ी जाइ आ? मूंखे त ख़बर आ। मलाइकनि चयो मुंहिंजा मौला उहा जाइ आ ख़ुदि साॻो मुहम्मद जो वजूद। वो साॻो मुंहिंजे रसूल जो जिस्म जेको आ, इन खां मथे ॿी का शइ आहे ई कान का। अहिड़ी न काबे में या न अर्श ते आ, न किथे आ, न ॾखण में आ, न ओभर में आ। मुस्तफ़ा जे वजूद जहिड़ी शइ आहे ई कान का। अल्लाह तो अहिड़ी शइ ठाही कान्हे का। रब तो जे मूं न ठाही आ त रखोसि बि साॻी जाइ ते। मुंहिंजो महबूब ज़िंदा नबी आ। चओ चओ मुंहिंजो नबी। जेके चवनि था मरी मिटी थी, उहे पाण मरी मिटी थी आहिनि अहिड़ा जन चयो आहे पंहिंजे किताबनि में। तव्हांखे इतबार न अचे त छोकिरो मुंहिंजो किताब खणी घुमाए पियो, अल फतहुल मुबीन पढ़ो, मां हाणे लिखियो आहे, महीनो थियो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो आहिनि अहिड़ा जेके चवनि था नऊज़ बिल्लाह नबी जे लाइ त मरी मिटी थी वियो। मां तो चवां न न न, मुंहिंजो नबी ज़िंदा नबी आहे। असांजो नबी हयातुन नबी आ। अॼु बि पंहिंजे रोज़े शरीफ़ में हुकूमत वेठो हलाए। रुगो रोज़े शरीफ़ में न, हर मोमिन जे दिल में बि आहे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾिसण वारा सहाबी, असहाबन खे ॾिसण वारा ताबई, ताबन खे ॾिसण वारा तबो ताबई। रसूलुल्लाह फरमायो जंहिं मुंहिंजी ज़ियारत कई ईमान जे अखियुनि सां उहो त जन्नती, पर मुंहिंजे ज़ियारत करण वारे जी जंहिं ज़ियारत कई उहो बि जन्नती, पर मुंहिंजे ज़ियारत करण वारे जे ज़ियारत करण वारे जी ज़ियारत कई उहो बि जन्नती। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन्हीं जो चवण आहे, फरमाए थो मोमिनो, मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त तव्हां जॾहिं घरनि में वेंदा कयो त घर वारनि खे चवंदा कयो अस्सलामु अलैकुम। छा चइबो घर वारनि ते? ज़ोर सां जो छा चइबो? अस्सलाम। अब इन खे विहारो चाचे खे। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, असां पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि था कयूं त मुंहिंजे साईं फरमायो आहे तव्हां घर में वञो त चओ अस्सलामु अलैकुम। तव्हां ज़ोर सां चओ। ॾाढे अदाओ पानी वारा जग वारा छोकरा हबीबुल्लाह खे विहार, जग विहारिस, वेही रहो, बंद कर पानी, कोन था उञ मरन। अदा तव्हां खे मदीने वारे जो कसम आहे, वेही रहो, ॾिसां कहिड़ो थो मदीने वारे साईं खे मञे। वेहो वेहो वेहो, माशा अल्लाह, सोना था लॻो न। हाणे पानी बाणी बंद, बस कर, बस बस बस, फट ही तो यहाँ। महबूब फरमायो घर में वञो चो अस्सलामु अलैकुम। घर वारा चवंदा वालेकुम सलाम, असां वारे चवंदो सलाम मालेकम। सलाम अलाए छा आहे, मालेकम अलाए छा आहे। चइबो अस्सलाम, छा बा सिखो न, अस्सलाम पो चइबो अलैकुम। सलाम मालेकुम अलाए छा। महबूब से फरमाए इश्शो सलाम, सलाम के आम कयो, आम कयो। मुसलमान मुसलमान जे साम्हूं अचे खिली चवेस अस्सलाम अलैकुम। रब चवंदो आहे मलाइका ही पाण में ख़ुशि आहिनि, मां बि राज़ी आहियां।
हुन जो बि बूथ सुजल, हुन जो बि बूथ सुजल, हू न को सलाम करे न को जवाब ॾे, पाण में कावड़िया वरितो। ख़ुदा चए मुंहिंजी रहमत ईंदव ई कान। सलाम खे पखेड़ियो, आम कयो। पाण फरमाइनि था जेकॾहिं घर में वञो त घर वारनि खे सलाम चओ, पर भला जे घर ख़ाली आहे, घर कड़ो तव्हां था खोलियो, दर तव्हां था खोलियो, ताक तव्हां था खोलियो, अंदर न भेण न भाउ न पुट न माउ केरु कोन्हे, ख़ाली घर आहे। घर में वञो पोइ छा कजे? पाण फरमाइनि था फसलिमू अलैहि, पोइ जॾहिं अकेला तव्हां पाण ख़ाली घर में वञो त मां मुहम्मद ते सलाम कयो। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक ते लिखे थो, छो लिअन्न रूहहू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीन, ख़ाली घर तव्हां जो कोन्हे, इन जे करे जो हर मोमिन जे घर में मुस्तफ़ा जो रूह मौजूद हूंदो आहे। हर मोमिन जे घर में, मुसलमान मोमिन जे घर में रसूलुल्लाह जो रूह मौजूद हूंदो आहे। पोइ छा चओ? घर में चओ अस्सलाम अलैकुम, ऐं घर ख़ाली में चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ज़ोर सां अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ख़ाली घर में वञो त मुंहिंजे हबीब ते सलाम चओ। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक थो चवे, अवां घर वारनि खे चवंदा हो अस्सलाम अलैकुम, अवां जो भाउ भेण चवंदा वालेकुम सलाम। ख़ाली घर में चवंदे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, त वरी मुंहिंजो हबीब चवंदो थी लब्बैक या उम्मती वालेक सलाम। ओ मुंहिंजा उम्मती मां हाज़िर आहियां, मुंहिंजो वरी तो ते सलाम हुजे। चओ असांजो नबी ज़िंदा नबी आहे, रुगो ज़िंदा न चओ, असांजो नबी मौजूद नबी आहे, असांजो सोणो नबी मौजूद नबी आहे। ॻाल्हि पे कम तफ़सीर इब्न कसीर जी, ओ वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम आयत जे हेठां लिखे थो, बुज़ुर्ग लिखे थो त महबूब करीम जे दुनिया मां बुरके मटाइण खां बाद में महबूब जे रोज़े शरीफ़ जो हिकिड़ो मुजावर आहे, ख़ादिम आहे, बुहारीदार आहे, जेको रोज़ानो मुंहिंजे हबीब जे दरवाज़े जी ख़िदमत कंदो आहे। उनजो नालो हो हज़रत उतबी। छा नालो? हज़रत उतबी, आइन ते बे ये। ओ चवे थो मां हिकिड़े ॾियारे हबीब जो दरवाज़ो साफ़ करे सफ़ाई करे छंडे फूके वेठो हुजां, दुरूद वेठो पढ़ां, हिकिड़ो ॿाहिराड़ी जो माण्हू आयो, झंगल जो माण्हू आयो, जीअं जो आयो अची मुंहिंजे हबीब करीम जे सलाम वारी जाइ जे साम्हूं बीठो, ऐं उते बीही थो चवे या रसूल अल्लाह। अल्लाह सही कुरान में फरमायो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक, जेकॾहिं इन्हनि पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो आहे त तो वटि हली अचनि। मुंहिंजा सोहणा इहा आयत सची आहे, पर मूंखे तुंहिंजे हयातीअ पाक में अचण जो मौक़ो कोन मिलियो। मां ॾाढा पाण ते ज़ुल्म कया, मुंहिंजा हबीब तूं रोज़े शरीफ़ में आरामी आहे, अॼु मूंखे मौक़ो मिलियो आहे, मां आयो आहियां। हाणे फस्तगफिरुल्लाह, अल्लाह खां बि माफ़ी घुरां थो, पर वस्तगफर लहुमुर रसूल, ओ मुंहिंजा सोना रसूल तूं बि मुंहिंजी सिफारिश कर। मुंहिंजा सोना हज़रत उतबी थो चवे मूंखे ख़ुदा जो कसम आहे, ईअं पियो अर्ज़ करे जीअं को कंहिंसां साम्हूं ॻाल्हाईंदो आहे, ईअं पियो मिंथूं करे, ईअं पियो अर्ज़ करे, ईअं पियो ॿाॾाए, ईअं पियो लीलड़ाए जीअं साम्हूं कंहिंसां आम्हूं साम्हूं ॻाल्हाइबो आहे। हज़रत उतबी थो चवे मां हैरान आहियां, मुंहिंजो हबीब त मज़ार में आहे, मुंहिंजो हबीब त क़ब्र शरीफ़ में आहे, मुंहिंजो हबीब करीम त ज़िंदा आहे, पर हिन जो अक़ीदो केतिरो मज़बूत आहे जीअं साम्हूं ॻाल्हाइबो आहे ईअं पियो ॻाल्हाए। ओ साईं मूंखे ज़िंदगी में मौक़ो न मिलियो, हयाती में मौक़ो कोन मिलियो, ॾाढो गुनाहगार आहियां। अॼु मौक़ो मिलियो आहे ऐं रब बि चयो आहे त गुनाहगार नबी जे दर ते अचे। मां सोना तुंहिंजे दर ते आयो आहियां, ख़ुदा खां बि माफ़ी थो घुरां, वारो कर भला मूंखे बि माफ़ी वठी ॾे। हज़रत उतबी थो चयो ज़ार ज़ार रोए पियो,
अखियुनि मां नीर वहाए पियो, बार बार अर्ज़ करे पियो, मूंखे हुन जे रोअण ते रोअण पियो अचे। आख़िरकार घणे ताईं वीचारो बाॾाए बाॾाए अखियुनि जा लुड़क उघंदो, हाणे वापसि निकितो, बाब सलाम खां निकिरी ॿाहिरि, हाणे जुतियूं पाए घर पियो वञे। हज़रत उतबी पियो चए, मां हीअं जो वेठो हुउसि त मूंखे अखि लॻी वई, अखि जो लॻी, अञा जो खणी निहारियां त ॿिन्ही जहाननि जो सरदार मुंहिंजे अॻियां बीठो आहे। मूंखे फरमाइनि पई, या उतबी अलहिकिल ऐराबी फबश्शिरहु, ओ उतबी उथी जाग, इहो वीचारो झगल जो माण्हू रोयो रोयो वञे थो पियो। लॻ कढ इन्हीअ जे ड्रोड़ी वञी पुॼीसि ऐं वञी चवीसि त मूंखे रसूलुल्लाह चयो आहे त तोखे ख़ुदा बख़्शे छॾियो, ऐं वञी ॿुधाईंसि, वञी चवीसि मुंहिंजे तरफ़ खां त रसूलुल्लाह साईं फरमाइनि था, मूंखे चवनि था तूं मुंहिंजो शाहिद थी वञ, आउं तोखे उतबी चवां थो, वञी हिन ग़रीब खे ख़ुशख़बरी ॾे, अल्लाह सचो, अल्लाह जो क़ुरान सचो, अल्लाह जो वाइदो सचो, तूं भरवसो करे मुंहिंजे दर ते आयो आहे, मां तुंहिंजी सिफारिश करे तोखे माफ़ी वठी ॾिनी आहे। अदा भंगू भेण जा मुसलमान, कुरान शरीफ़ रुगो उन्ही ज़माने ताईं हुयो या क़यामत ताईं आहे? भला जेकॾहिं खणी चइजे त न न उन्ही वक़्त जे लाइ हो को नाहे, हा, क़यामत कॾहिं न थींदी जेसीं कुरान हूंदो, क़यामत कॾहिं न थींदी जेसीं कुरान हूंदो, रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो। जॾहिं न ख़ुदा खे ही जहान ख़तम करणो आहे, अव्वल क़ुरान खजी वेंदो, जेसी ते क़ुरान आहे त जहान सलामत आहे। जेकॾहिं क़ुरान क़यामत ताईं आहे त पोइ चइबो त क़ुरान पाक जो हुकुम बि, चओ क़ुरान जो हुकुम बि सम्झायो। भला मूंखे त सम्झ नथी पए, रब थो चए जाऊक सोणा तो वटि अचनि, सभु त कोन था वञी सघूं, वञी सघो था, सभु त नथा वञी सघूं न सही, और रब थो चए जाऊ कतो वटि अचनि, वञी नथा सघूं, छा कयूं? पोइ तंहिंजी माना जेके उते वियासीं खटी आहे, हिते जेके वेठाऊंसीं छुटासीं न। मुंहिंजा सोना दोस्त अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालू जी ज़ात बाबरकात खे पाण ख़बर आहे, आलिमुल ग़ैब व शहादत रब्बा, रब खे ॼाणा इल्मा क़दीम इल्मा, त सभु कोन ईंदा, के ईंदा के कोन ईंदा। पोइ अल्लाह अहिड़ो शर्त छो थो लॻाए जेको अचनि तन खे माफ़ी मिले, जेके न अचनि त खे माफ़ी न मिले? अल्लाह ताला फरमाए थो, ईअं नाहे मुंहिंजा हबीब, मां तुंहिंजे रूह खे लतीफ़ बणायो आहे, मां तुंहिंजी ज़ात खे नूर बनायो आ, सिज उभरंदो आ जमल टाक मंझंदि ते ईंदो आ। त मुंहिंजा दोस्त भंगू भेण वारा चवंदा असांजे मथऊं आ, पके वारा चवंदा असांजे मथऊं आ, नवासे खटी आ, हिते जेके वेठाऊंसीं छुटासीं न। मुंहिंजा सोना दोस्त अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालू जी ज़ात बाबरकात खे पाण ख़बर आहे, आलिमुल ग़ैब व शहादत रब्बा, रब खे ॼाणा इल्मा क़दीम इल्मा, त सभु कोन ईंदा, के ईंदा के कोन ईंदा। पोइ अल्लाह अहिड़ो शर्त छो थो लॻाए जेको अचनि तन खे माफ़ी मिले, जेके न अचनि त खे माफ़ी न मिले? अल्लाह ताला फरमाए थो, ईअं नाहे मुंहिंजा हबीब, मां तुंहिंजे रूह खे लतीफ़ बणायो आहे, मां तुंहिंजी ज़ात खे नूर
नूर बनायो आ सिज उभरंदो आ जमल टाक मंझंदि ते ईंदो आ त मुंहिंजा दोस्त भंगू भेण वारा चवंदा असांजे मथां आ पके वारा चवंदा असांजे मथां आ नवाब शाह वारा चवंदा असांजे मथां आ खैरपुर वारा चवंदा असांजे मथां आ लाहौर वारा चवंदा असांजे मथां आ जिथे दुनिया हूंदी सभु को चवंदो सिज चोटीअ में असांजे मथां आ हालांकि सिज हिकिड़ीअ जाइ ते हूंदो आ पर सिज जिथे किथे नज़र ईंदो आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा मोहम्मद करीम तूं सिज खां बि वधीक रोशन आ मुंहिंजा सोना रुगो रोज़े जी ॻाल्हि कोन्हे तुंहिंजो उम्मती जिथे हूंदो तोखे सॾु कंदो तूं उन्ही सां गॾु आहीं तुंहिंजी सिफारिश लाइ जला तोखे जिथे बि अर्ज़ु कंदो मुंहिंजा हबीब फस्तगफर लहुमुर रसूल वस्तगफर लहुमुर रसूल ओ मुंहिंजा रसूल करीम तूं उते बि उन्हनि जी सिफारिश फरमाए जा मुस्लमान मोमिन जो अक़ीदो आहे उते वञूं त बि महबूब आहे जे हिते बि असांजो अक़ीदो आहे त महबूब आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे विलायत ये मुल्ला वरी चवंदा आहिनि अबाज हिते आहे त पोइ ॾेखारियो छा चवंदा आहिनि अबा ॾाढे त ॻाल्हि अदा हाओ ॾेखारण वारा ॾेखारींदा बि आहिनि ॾेखारण वारा हाय हाय मखदूम पिरालवी मोहम्मद इस्माइल कौम जो जूणे जो आहे मुंहिंजा तो फ़क़ीर आहे ख़ुदा हुनखे वॾो मक़ाम ॾिनो आहे अचे थो रस्ते सां हेॾे शिकारपुर जे भर में कचे मज़ा पियो अचे कचे मज़ा हिकिड़ो माण्हू वरी साम्हूं मिलसि फ़क़ीर जी टोपड़ी सादड़ी कपिड़ा सादा सुहारी मुबारक माण्हुनि जी वरी आदत आहे न जंहिंखे सुहारी पटको ॾिसंदा मुला मखदूम साहिब खे चई मुला जी अदा मूंखे यार हबीब कोट वञिणो आहे हबीब कोट स्टेशन आहे ॿुधी हूंदव मूंखे हबीब कोट वञिणो आहे पोइ हबीब कोट दॻ कहिड़ो वेंदो मखदूम साहब त मुंहिंजा अदा फना फिर रसूल हो हुनजो हबीब ॿुधणु हुनखे फौरन मुंहिंजो महबूब यादि अची वियो चई हेॾे आहे त तोखे हबीब जो ॻोठु ॾेखारियां चई किथे आहे चई हेॾे आहे ओ वेझो जमल आहे चई ओ इहो थी मुंहिंजे हबीब जो कोट मुंहिंजा अदा पुछण वारो जो हीअं अखियूं खणे त साम्हूं गुंबद ख़ज़रा पियो नज़र अचे मदीने जूं महलातूं नज़र पियूं अचनि बीही चई अदा इहो हबीब जो ॻोठु त इहो कोन्हे हबीब कोट त ॿियो आहे चई ओ बेवकूफ़ मुंहिंजे हबीब जो ॻोठु त इहो आहे तुंहिंजो अलाए कहिड़ो हबीब आहे जेके चवंदा आहिनि त आहे त ॾेखार हाओ ॾेखारण वारा ॾेखारींदा आहिनि पर तूं अखियूं बि त धार न अबू जहल कोन ॾिसंदो हो ॾाढे ॻाल्हायो अदा अबू जहल कोन ॾिसंदो हो छा पोइ छा अबू जहल बि जनती थी वियो छा न ख़ुदा करे सिद्दीक़ वारी अखि हुजे फारूक वारी अखि हुजे ज़ुन्नूरैन वारी अखि हुजे हैदर करार वारी अखि हुजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि वारी अखि हुजे जंहिं अखि मुंहिंजा दोस्त हिकिड़ो दफ़ो ॾिठो उन वरी सारी ज़िंदगी महबूब जो दर कोन छॾियो मुंहिंजा अदा जेके चवंदा आहिनि हबीब आहे त ॾेखार मां हेॾे तकीर पे कई लाड़ ॾे मूंखे हिकिड़े चिठी लिखी मुफ़्ती साहिब तव्हां चवंदा हो त जिथे नबी हूंदो आहे उते ख़ुशबू थींदी आहे पोइ तव्हांजो अक़ीदो आहे त नबी जिथे काथे आहे हिन तोवारे जलसे में त आहे कोन हुजे हा त ख़ुशबू न हुजे हा मूं चयो अॼु ख़ुशबू बि आहे पर ख़ुशबू ईंदी आहे नक खे तोखे नक कोन्हे किथां ख़ुशबू अचे अदा ख़ुशबू ठूठ के ईंदी ॻाल्हायो आहे त नक खां बि वॾी पर ठूठ के ख़ुशबू कान ईंदी ख़ुशबू ईंदी नक खे जंहिंखे नक हूंदो तंहिंखे ख़ुशबू हूंदी अॼु भंगू भेण वारा तव्हांखे ख़ुशबू कान आई आहे छा जो आया आहियो कमु कोन्हेव घर बार घाट कोन्हेव घर में टुकुर कोन्हेव सभु शयूं छॾे आया आहियो त चार घड़ियूं वञी रसूल अल्लाह जो शान ॿुधूं
अॼु हबीब जी ख़ुशबू आहे जेका तोखे छिके आई आहे। हज़रत रोज़े जणी फरमाईंदा हा, भली कई भौरन जेके वास वठण आया। अल्लाह अकबर। भली कई भौरन जेके वास वठण आया, पोइ तन्हीअ खे कौरन ॾिना हंध हियाव में। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू इहो ई वाइदो कयो आहे त तव्हांखे खपे कहिड़ो बि दौर हुजे, कहिड़े बि मुल्क में हुजो, किथे बि हुजो, मुंहिंजो हबीब तव्हां सां गॾु आहे। मुंहिंजे हबीब जो वसीलो वठो, मुंहिंजे नबी करीम जी ज़ात बाबरकात खे पंहिंजो वसीलो बणायो ऐं सरकारे दो आलम अलैहिस्सलाम जो वसीलो वठी महबूब खे ॿाॾायो ऐं महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़रिए ख़ुदा खां माफ़ी वठो। लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह ताला फरमाए थो, पोइ ज़रूर बिल ज़रूर मां रब तौबा बि क़बूल कंदोसान त रहम बि फरमाईंदोसान। टियों शाहिद बि ॼाण। अब क़ुरान जो टियों शाहिद बि अचे न, चऊं सलात पढ़ो त ॿुधायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर सा सल्लल्लाहु अलैका या नबी अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो, मुझे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जमल काफ़रन ऐं मुशरिकन खे चयो त मां अल्लाह जो सचो नबी आहियां, क़ुरान बि सचो, मां बि सचो ईमान आणियो, त चवण लॻा अदा हबीब अल्लाह ॻाल्हायो घटि। छा चयो काफ़रन? इन कान हाज़ा हुवल हक़ या इन कान हाज़ा मिन इंदिल्लाह। जेकॾहिं तूं अल्लाह वटां आयो आई, तुंहिंजो किताब अल्लाह जो कलाम आहे, तुंहिंजो दीन अल्लाह जो कलाम आहे, असीं तोखे कोन था मञूं, तोखे मोकल आहे, भली असां ते पथर वसाए, बाहि वसाए, भली चऊं पंहिंजे ख़ुदा खे। जागो था। हिकिड़ो हिननि जो मुला हूंदो हो, तकीर में हीअं बाक़ाइदे टंग करे वेहंदो हो, बुलाओ अपने पीरान पीर को मेरी टांग तोड़े, बुलाओ अपने अब्दुल कादिर को मेरी टांग तोड़े। अची फिटी। अब छा थियो? अची फिटी। दुबई में तकीर पियो करे, तकीर कंदे कंदे दौरो पियुसि वञी किरियो। किरण सां हिन खे खणी अस्पताल में विया। मुंहिंजा दोस्त ज़बान हेॾी निकिरी आई, अखियूं निकिरी आयूं, डॉक्टर भॼी विया, सूरत बदिलजी वई। मुंहिंजा दोस्त 2 कलाकनि खां पोइ मरी वियो। उन जे लाश खे बंदि करे पाकिस्तान मोकिलियऊं, मथां लिखी छॾियऊं, हिन जी सूरत न ॾिसजो जो मुहांडो ॾिसण जहिड़ो आहे सी कोन। मुंहिंजा दा बेअदब खे ख़ुदा सज़ा हिते ई ॾींदो आहे, पर अल्लाह से रुगो रसो ड्रिगो कंदो आहे। इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा। रब चवंदो आहे त इहे चवनि था पिया त असांजे मथां मींहुं छो थो पथरनि जो वसे। रब थो चए इन खे चओ, इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा। मां रब करीम तव्हांखे मोहलत ॾिनी आहे, भली तव्हांजा गुनाह वधनि, पर खुटी पेकनि। चओ रब खे न, चओ त असां ते अज़ाब करे। 2-3 दफ़ा जो चयूं त अल्लाह ताला जिब्रील खे चयो त वञ मुंहिंजे महबूब खे क़ुरान जी आयत पढ़ी ॿुधाए। हाणे नए सर आयत लथी, कहिड़ी? अल्लाह ताला जल जलालु अमन वालू फरमायो, मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। ओ मुंहिंजा मां लूत जी क़ौम बर्बाद कई, नूह जी क़ौम ॿोड़े छॾियमि, मूसा जे क़ौम खे भोला बांदर बणाए छॾियमि, ॿियनि नबियनि जूं क़ौमूं मां तबाह करे छॾियूं। मां रब खे को रोकण वारो कोन्हे, मूंखे कंहिंजी ग़लती कान हूंदी आहे, पंहिंजी ज़ात जे कुदरत जे कानून सां जीअं वणे तीअं कंदो आहियां। हे बि चवनि था त असां ते अज़ाब छो नथो अचे, पर मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। मां रब खे लाइक़ कोन्हे जो तो महबूब जे हूंदे वरी मां अज़ाब कयाने।
मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम, अल्लाह के लायक नाहे जो इन्हनि ते अज़ाब करे, व अंत फीहिम, जो तू मुंहिंजा मुस्तफ़ा इन्हनि में मौजूद आहीं। चओ तू इन में मौजूद। अॼु ज़िनाऊं पिया कयूं, चोरियूं पिया कयूं, बेअदबियूं पिया कयूं, गुस्ताखियूं पिया कयूं, नबी ते ठठोलूं पिया कयूं, नबी लाइ अलाए छा खां छा पिया चऊं, पर अल्लाह ताला फरमाए थो आहियो त अज़ाब जे लाइक़, पर छा कयां जो मुहम्मद जी ज़ात मौजूद आहे तव्हां में। जाते मुंहिंजा दोस्त रहमत हूंदी आहे उते ज़हमत कान ईंदी आहे। असां में रहमत लिल आलमीन मौजूद आहे। कलमे में छा चवंदो आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह खां सवा इबादत जो को भी लाइक़ नाहे, मुहम्मद अल्लाह जो रसूल। वरी चइजो, वरी हेॾां ॿुधा या हुयो। ईअं खणी चओ त मुहम्मद अल्लाह जो रसूल हुयो, आहे। आहे कंहिंजे लाइ चवंदा आहियो? जेको सदाई हुजे। मुंहिंजे सरकार फरमायो त आदम खां वठी ईसा ताईं 1.25 लख नबी आया, पर को देह जो नबी, को तालके जो नबी, को तपे जो नबी, को ॻोठ जो नबी, कॾहिं कॾहिं हिकिड़े हिकिड़े ॻोठ में 4-4 5-5 नबी ईअं बि हुया। पर वरी दुनिया मां विया त उनजी किताब शरीयत कानून ख़तम। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था बुइस्तु इलल अस्वद व इलल अहमर अना खातमन नबिय्यीन ला नबी अबादी। ॿिया नबी दिह जे लाइ, इलाके जे लाइ, तालके जे लाइ, पर मां मुहम्मद करीम खे अल्लाह पाक पूरी कायनात जो नबी बनाए मोकिलियो। ला नबी अबादी, ॿुधी सॼो मां मुहम्मद करीम खां बाद में को नबी कोन ईंदो, क़यामत ताईं मां मुहम्मद जी हुकूमत हलंदी। आहे या न आहे? हुकूमत हुजे, हाकिम लभे कोन, जहान कीअं हलंदो? मुंहिंजा दोस्त नबी हुजे, को न को नबूअत पई हले। नबूअत कीअं हलंदी नबी खां सवा? मुंहिंजा दोस्त मास्तर खां सवा मास्तरी कान थी हले, मुख्तियारकार खां सवा तालको कोन थो हले, थाणेदार खां सवा मुंहिंजा दा थाणो कोन थो हले, वॾेरे खां सवा राज कोन थो हले। नबी कोन्हे, बाक़ी नबूअत पई हले। ओ मुल्ला भुलो आहे, अॻ में नबूअत आहे, अॻ में नबूअत जो धणी आहे त पोइ नबूअत बि हले थी। चओ त नबी आहे। नबी जेको न चवे त नबी कोन्हे को, ख़ुदा जो कसम आहे, चवे थो हिते कोन्हे, मदीने आहे, हो मुस्लमान ई न आहे। छाजे करे तो सोहणे नबी त हुनजो ईमान ई कोन्हे, मुंहिंजे नबी करीम खे मञे ई कोन थो पियो। भला पोइ नबी आहे त पोइ निमाज़ छो नथो पढ़ाए? जागो था ला निंड अथव? मुंहिंजी हिन सां यारी घणी आहे, मुंहिंजी बि यारी अथनि। आहे त पोइ निमाज़ अब्दुल रहीम छो थो पढ़ाए? आहे त पोइ निमाज़ मौलाना महरमदीन छो थो पढ़ाए? नबी जे हूंदे वरी उम्मती निमाज़ पढ़ाए छो? ओ अदा, तोखे ख़बर आहे त निमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे? चो निमाज़ अल्लाह जो। महबूब करीम हाणे हिन जंहिं आलम में आहे, उन आलम में मुंहिंजे मुस्तफ़ा ते निमाज़ फर्ज़ आहे? महबूब ते हिन महिल निमाज़ फर्ज़ कान्हे का। ऐं तोखे इहा ख़बर आहे मसइले जी चरिया? तो कुदूरी भी कान पढ़ी आहे, तो शरह विकाया भी कान पढ़ी आहे, तो कंज़ भी कोन पढ़ियो आहे। इब्तिदाई फ़िक़ह जा किताब पढ़ी आहे, तब ॿियो ठहियो तब सैयदनि वारी सिंधी पढ़े हा, तब तोखे ख़बर पइजी वञे हा। मुंहिंजा दा ॿियो न रुगो नूरनामो पढ़ी आहे, तब तोखे ख़बर पए हा। ईअं माशाअल्लाह रुगो फगड़ ते ज़ोर आऊं सुहारी शरीफ़ ते, बाक़ी आहे त फ़ाल कुझु बि कोन को। मुंहिंजा दो त मसइलो आहे त नफ़िल वारे जे पोयां फर्ज़ वारे जी निमाज़ कान थींदी आहे। असां ते निमाज़ फर्ज़ आहे, रसूलुल्लाह जे पढ़ाईंदो त रसूलुल्लाह ते नफ़िल आहे। तंहिंजे करे महबूब चए थो त मां पाण शरीयत जो मालिक आहियां, नफ़िल वारो छो पढ़ायां? पर जेकॾहिं मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरका जे ज़माने ते नज़र कबी त महबूब पंहिंजे हूंदे बि पंहिंजे ग़ुलामनि खे मुसले ते बीहारियो आहे। सोने सिद्दीक अकबर के नबी से चयो मुर्रू अबा बकर फल युसल्लि बिस्सलात। मां मुहम्मद पंहिंजे हुंजरे में वेठो आहियां, मूंखे बुखारा तकलीफ़ा हलण जहिड़ो न आहियां। मुंहिंजे सिद्दीक अकबर खे चओ त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम 17 नमाज़ूं सिद्दीक अकबर मुंहिंजे महबूब जे मौजूदगी में पढ़ाए थो।
जेकॾहिं मदीने में महबूब जे मौजूद हूंदे सिद्दीक निमाज़ पढ़ाए, इन जो मतिलबु आहे त मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामनि खे आर्डर ॾींदो आहे तव्हां पढ़ायो। इन जे करे त असां चवंदा त अॼु बि अहले सुन्नत जे आशिक़नि खे हुकुम आहे उहे पढ़ाइनि, वहाबिन खे हुकुम न आहे न पढ़ाइनि। निमाज़ थींदी उन जे पुठियां जेको नबी जो ग़ुलाम आहे, नबी जो आशिक़ आहे, उहो मुसल्ले ते निमाज़ पढ़ाए। न जनाज़ो पढ़जा उन जे पुठियां, न जुमो पढ़जा, न ईद पढ़जा, पंहिंजी निमाज़ ख़राब न कजां। मुंहिंजा दोस्त निमाज़ उन जे पुठियां पढ़जा जंहिंजे दिलि में इश्क़ मुहम्मद हुजे। चवंदा आहिनि असां बि आशिक़ आहियूं। अदा पोइ आशिक़ आहियो, पोइ आशिक़ चवंदो आहे त मां जहिड़ो पाए सग बोसीद मजनू खल्क गुफ्तह ईंच सूद गुफ्त ई सग गाह गादर कुए लैली रफ्तबूद। हिकिड़े माण्हू ॾिठो त मजनो वीचारो, मजनो कुते जा पेर पियो चुमे। माण्हू चवंदा तूं इंसान आहे त कुतो ना पाक आहे ऐं कुते जा पेर थो चुमी, छा ॻाल्हि आहे? मजनू चयो तव्हांजी नज़र कुते ते आहे, पर हिन कुते खे मूं हिकिड़े दफ़े लैला जे घिटीअ में घुमंदे ॾिठो। पोइ जेको लैला जे दर सां प्यार करे उहो कुते जा पेर चुमे। अदा जेकॾहिं तूं आशिक़े रसूल आहे त तोखे मुबारक आहे, पर मुंहिंजा दोस्त आशिक़े रसूल ईअं कोन चवंदो आहे त मूं जहिड़ो आहे। सोणो लतीफ़ चवंदो आहे पाए पांद गिचीअ में जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी हुजत हो त पुनूअ सां मूं कमीनी अके ही असुल आर्य जाम जे पल आऊं पेई हू जा पा इन पेरनि में तंहिं जुतीअ ना जेही हाणे विसारे वेही तन केचन खे आऊं कीअं रहां। या मोहब्बत जी निशानी आहे जो मोहब्बत जी दावा करी ईमानदार सदाई ऐं नबी लाइ चवी त असां जहिड़ो हो न सुहिणा, असां जहिड़ो कोन हो। मूंखां पुछ मां तोखे ॿुधायां असां जहिड़ो त कोन हो, पर 1.25 लख नबीअ जहिड़ो बि कोन हो। चओ चओ 1.25 लख नबीअ जहिड़ो बि, ज़ोर सां चओ न। तव्हांजो अक़ीदो शायदि इहो कोन्हे, आहे त पोइ ज़ोर सां चओ त 1.25 लख नबीअ जहिड़ो बि नाहे। छो? बारो जा ॿिया बि घणा। सुभान अल्लाह कान कई, नबी त ॿिया बि घणा। चओ नबी बारो जा ॿिया बि घणा, पर मुंहिंजो पुन्हू सिर सभिन चढ़ी चांगे ते अची कंदो वर विल्हन पो मथां माज़ूरिन शल हो तो धरींदो हथड़ा माणिक मिट संदो में ऊंदाहीअ में सोझरो हशर वेल हिसाब जे छॾे ना वेंदो पो शल सारियूं सॾ कंदो मुंहिंजो कोहार लुके चधणी। अबा रोज़े धणी जहिड़ो को थियो। अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे ज़िंदगीअ में रमज़ान शरीफ़ में रोज़ो ॾींहं जो रखियो, अम्मा जो खीर न पीतई। सदियूं गुज़री वियूं, उन खां पोइ मुजादा हज़रत रोज़े धणी जेको पीरान पीर जो नाइब थियो। चओ सुभान अल्लाह। उन्हीं जो ज़मानो आयो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खां पोइ कई हज़ार साल गुज़री विया। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु दुनिया में अचनि था पिया। मुंहिंजा दोस्त सुबुह जी टाइम ते अम्मा बिस्मिल्लाह करे खीरड़ो थी ॾे, सोणो मोहम्मद राशिद खीर कोन थो पीए। अबो परेशान, अम्मा परेशान। हज़रत पीर साईं मोहम्मद बका संदन वालदा उन चयो त पंहिंजे मुर्शिद ॾे वञा। हज़रत पिरयालवी मखदूम साहब खां को तावीज़ लिखाए अचां, को सॻो को फीणो कराए अचां, को पाणी पढ़ाए अचां। नंढड़ो अलाए छो नथो खीर पीए। 8 कोह घणा आबा असां नंढा हुआसीं, अॼुकल्ह थिया आहिनि किलो मीटर। अॻे ॿुधंदा हुआसीं मैल, अॻे हूंदा हुआ कोह। अबा ॾे ख़बर माछकी ऐं पको घणो चई 8 कोह। अबा चवंदा हो न 8 कोह विया। काथे पिरयालो शरीफ़, काथे पुराणी दरगाह। 8 कोह पंधु करे मखदूम साहब वटि पहुतो। साईं जीउ मियां साईं बुटड़ो ॼाओ आहे, खीर नथो पीए। तावीज़ खपियल आहे, जिन आला भूत आला नज़र आहे। अखियुनि वारो मखदूम साहब चवे थो मादा मियां साईं
तुंहिंजे बचड़े मोहम्मद राशिद खे न जिन आ न भूत आ न तावीज़ जी ज़रूरत आ न सॻे जी न फीणे जी। इहो अमर जे पेट मूं आयो आ, कसम खयूं आयो आ त रमज़ान में रोज़ो रखबो। हाणे तूं गणती न कर, मोटी वञ शाम मौलवी साहब बाग ॾींदो, मोहम्मद राशिद पाण ई रोज़ो छोड़ींदो। वाकई थियो ईअं, सिज लथो मुंहिंजा तो मौलवी साहब अचे अल्लाहु अकबर, अम्मा साण झोली में खणी बिस्मिल्लाह करे मुंहिंजा दा ॿधणा खोले सोणे मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह खे खीर पीआरियो आहे। सोणे मोहम्मद राशिद खीर पीअण शुरू करे ॾिनो आहे। सॼो महीनो ॾींहं जो ईअं हुजे, राति जो धाए पियो, सुबुह जो रोज़ो हुजे। मुंहिंजा दोस्तो एॾो कामिल वली। ऐं अॼुकल्ह जा हे चवराईंदा अथव, साईं हाले जी शरीफ़ वारा फैज़ वरतऊं अमरोट शरीफ़ खां, अमरोट शरीफ़ वारनि फैज़ वरतो साईं भरचूंडी शरीफ़ खां, भरचूंडी शरीफ़ फैज़ वरतो साईं सोई शरीफ़ खां, सोई शरीफ़ फैज़ वरतो रोज़े धणी खां। असां बि रोज़े धणी जा मुरीद हे चवाईंदा अथव, ये ॿेर वारा, ये हाले जी वारा, ये टेड़ी वारा, सम्झो था अलाए न, ॾाढे त ॻाल्हायो। पुछो न खणी, ॿेर वारनि खां पुछो, अमरोट वारनि खां पुछो, ठेड़ी वारनि खां पुछो, बाईजी वारनि खां पुछो। अबा असां बि रोज़े धणी जा मुरीद। शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजा पीर भाई वधी पिया। अबा हाओ न साईं, मुरीद रोज़े धणी जा चवण कोन कबो। रोज़े धणी फरमाए तो, न बशर ख़्वान न मते दोस्त न हूरो न परी, इह महबर तो हिजाबस्त तो चीज़े दिगरी। या रसूल अल्लाह मां तोखे न बशर चवां न हूर चवां न परी चवां, तो मुहम्मद करीम ते सभु ये हिजाब हल पर्दा हल, तूं अञा का ॿी शइ आ, तोखे ॼाणे त तुंहिंजो रब ॼाणे। सुञातो त अल्लाह वारनि सुञातो। अबा अल्लाह वारनि जी शर्तो असांखे ख़ुदा सुञाणप ॾे, चवामीन ॾाढे चवामीन। ऐं जेके अल्लाह वारनि वटि आया तव्हांजा ॿेड़ा ई बसि। हाणे दुआ ख़ैर जी घुरंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां अल्लाह वारनि जी, पोइ दुआ ख़ैर। छो त तव्हां दिलि सो करो देरि सां शुरू, अढाई थी आहे, सियारे जो सिज निमाज़ पढ़णी आहे। हाणे सलात हिकिड़ो दफ़ो पढ़ त अल्लाह जे बाने जी ॻाल्हि ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तव्हां जलसे जो उन्वान रखियो आहे अज़मत मुस्तफ़ा। छा अज़मत? या मुस्तफ़ा जी अज़मत आहे न, जो महबूब जे कढ लॻी पियो त गुनाह बख़्शिजी वञनि। या मुस्तफ़ा जी अज़मत आहे न, जो जहन्नमी हुजे रसूलुल्लाह जे पोयां वञे त जन्नती बणिजी वञे। या मुंहिंजे मुस्तफ़ा जी अज़मत आहे न, या मुंहिंजे नबी जी अज़मत आहे न, जो निभागो वञे त भाग वारो थी वञे। अब हाओ या न, इहा अज़मत आहे न मुंहिंजे नबी जी, इहा मुंहिंजे नबी जी अज़मत आहे, जो 1400 साल गुज़री वञनि पर मुस्तफ़ा जा ग़ुलाम बि अहिड़ो कमु पिया करे ॾेखारनि। मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खे बि पावर आहे, नबी जे ख़ादिमनि खे बि पावर आहे। मूंखे वाक़ियो यादि आयो आहे, दिल्ली जो शहर आहे। कहिड़ो शहर? ॿुधल अथव? किथे आहे? हिंदुस्तान में। जीअं असांजो पाकिस्तान जो दारुल सल्तनत आहे इस्लाम आबाद, ये इंडिया जो दारुल सल्तनत आहे दिल्ली। उन दिल्ली जे शहर में हिकिड़े बुज़ुर्ग जी मज़ार आहे जंहिंजो नालो आहे ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया। लक़ब अथसि महबूब इलाही। कहिड़ो लक़ब अथसि? नालो अथसि निज़ामुद्दीन। उहो पंहिंजे वक़्त जो वॾो कामिल वली हो। बाज़ार मां पियो अचे, 8-10 पुठियां ख़लीफ़ा मुरीद ख़ादिम अचनि था, प्यादल पियो बुज़ुर्ग अचे। साम्हूं आम्हूं साम्हूं हेॾो बुज़ुर्ग साहब, हेॾां वरी दिल्लीअ जी मशहूर हिकिड़ी रंडी हुई, ख़ूबसूरत बि ॾाढी हुई, ऐं वॾी बदकार औरत ही मशहूर ही, जो राजनि जा ईमान चट करे छॾिया आहिनि। उहा पाण खे माफ़े ते खणायूं पई अचे। छा ते? तव्हां माफ़ो न ॾिठो आहे, पोड़नि ॾिठो हूंदो, तव्हां नौजवान ॿुधो हूंदो। माफ़े ते बादशाह चढ़ंदा हुआ, वॾा दरवेश चढ़ंदा हुआ,
मुंहिंजा दोस्त बाक़ाइदे डोली नमूनो हूंदो आहे पींघे नमूने सां उन खे 4 माण्हू खणंदा आहिनि उनखे बाक़ाइदे मथां सजावट हूंदी आहे हीरा मोती जवाहर लॻल साम्हूं हुनखे सोन जो झाबू हूंदो आहे कई पुठियां ख़ल्क़ूं हूंदियूं आहिनि उहो पाण में वॾे माण्हूअ जी निशानी आहे या वज़ीर हुजे या बादशाह हुजे या को वली हुजे अहिड़े नमूने सां उहा रंडी पाण खे माफ़े ते खणाई पई अचे जंहिं महिल बुज़ुर्ग जी नज़र पई तंहिं महिल बुज़ुर्ग खे नफ़रत थी त किनी औरत वरी माफ़े ते गंदी औरत जेका माण्हुनि जा ईमान खसे उहा माफ़े ते माण्हुनि जो ईमान त छॾियो आहे जो हिकिड़ी कन्नी रंडीअ खे कुल्हे ते खयूं था अचनि बुज़ुर्ग जो नफ़रत कई त माई समझदार हुई गुनहगार पंहिंजी जॻह ते पर अकुलमंद हुई बुज़ुर्ग खे ॾिठई त बुज़ुर्ग जे चेहरे ते मिड़ई गुस्सो ऐं कावड़ आहे छो त हीउ चेहरो अलाह अहिड़ो ठाहियो आहे जो ख़ुशी बि ज़ाहिर थींदी आहे त ग़म बि ज़ाहिर थींदो आहे अदा हाओ या न मां बि ॾिसां थो त कहिड़ा ठरनि था कहिड़ा ॿरनि था सची पई मूंखे बि ख़बर पई थी भला तव्हां ठरो था ॿरो था ऐं चेहरो जेको आहे न चेहरो इहो ॿुधाईंदो आहे इहो फेस जेको आहे तुंहिंजो फेस इन में कुदरत शइ रखी आहे जो पाण ई ख़ुशी बि ज़ाहिर ग़म बि ज़ाहिर लॼी थींदे त बि ज़ाहिर हा न साईं के माण्हू फिकी खे साईं ख़बर पवंदी लॼी जो आहे मुड़ुसु पर मिड़ई फिकी खेल पियो खेलंदो आहे पतो पवंदो आहे त माई सम्झी वई त बुज़ुर्ग खे कावड़ आहे मुंहिंजे माफ़े ते चवणु नथो वणेसि माई पढ़ियल ई माफ़े वारनि खे चई माफ़ो झलियो माई हिकिड़ो फारसी में बैत पढ़ियो माना बि ॿुधायां थो बैत बि ॿुधायां थो फारसी जो माईअ जेको पढ़ियो छा चयईं दर कुएने को नामी मारा गुज़र न दादंद दर कुए नेक नामी मारा गुज़र न दादंद घर तू न में पसंदी तग़यीर देह कज़ारा तमामु वॾी ॻाल्हि की छा चयईं ओ बुज़ुर्ग दर कुए नेक नामी मारा गुज़र न दादंद मूंखे त नेकीअ जे दग में विख बि नसीब कान थी आहे मुंहिंजे मुक़दर में मुंहिंजे तक़दीर में मुंहिंजे भाग में मुंहिंजे क़िस्मत में नेकी त आहे ई कान अबा बस कयो यार बस कयो माई छा पई चवे त मुंहिंजे भाग में नेकी आहे ई कान चओ मुंहिंजे भाग में नेकी केरु पई चए दर कुए नेक नामी मारा गुज़र न दादंद मुंहिंजे भाग में त का नेकी आहे कान घर तू न में पसंदी ओ बुज़ुर्ग जेकॾहिं तोखे मुंहिंजो माफ़ो नथो वणे त तग़यीर देह कज़ारा मुंहिंजी खणी क़िस्मत बदिलाए मुंहिंजे भाग में त नेकी कान्हे मुंहिंजे मुक़दर में त का नेकी लिखियल ई कान्हे मां त विख बि न हली आहियां पर तोखे नथी वणा त तग़यीर देह कज़ारा मुंहिंजे मुक़दर खे खणी फेराए मां छा कयां अल्लाह जे वलीअ जो रहमत जो दरिया जोश में अची वियो हुन चयो त मुंहिंजी तक़दीर खणी बदिलाए त बुज़ुर्ग जे ज़ुबान मां निकिरियो तग़य्युर दादम कज़ाए तुरा मां तुंहिंजी तक़दीर मटाए छॾी मुंहिंजा ख़ुदा जे वलीअ जा इहे लफ़्ज़ चवण माईअ जो क़ल्ब ज़िंदा थियो चए पई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी
जेतरी उहा औरत बदकार मशहूर ही उन्हीं बुजुर्ग जे दुआ खां पोइ वरी नेक थी वई जे हज़ारे औरतुनि खे तौबा ताइब करे नेक बणाए छॾियो। इहा बि मुंहिंजे रसूलुल्लाह जी अज़मत आहे जो मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जो फैज़ बि क़यामत ताईं हले पियो। अल्लाह सही करे तुंहिंजूं असां जूं दिलियूं मुस्तफ़ा जे अदब अखलाक सां आबाद हुजनि। महबूब जा सच्चा आशिक़ो, 5 वक़्त नमाज़ पढ़ो, मस्जिदियूं आबाद कयो, पंहिंजे बच्चनि खे दीन जी तालीम ॾियारायो, पंहिंजी औलाद खे जहालत खां बचायो। इंशा अल्लाह ताला हिन जहान में हुन जहान में ख़ुदा ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार कंदो। त असांजो फर्ज़ंद साईं शफ़क़त हुसैन बीमार आहे, अल्लाह जे वास्ते उन जे सिहत जे लाइ दुआ ख़ैर ज़रूरु घुरिजो। हाँ इंशा अल्लाह सलाम थींदो, सलाम खां पोइ साईं दुआ घुरंदा, पाण बि आमीन चवंदासूं। अल्लाह कंदो साईं जो साहिबज़ादो सेहतमंद थींदो, जंहिंजे घर में बीमारी ख़ुदा तव्हांजी दूर फरमाए छॾींदो। हाणे सभई उथी बीहो, सलाम पढ़ो, हुन खां बाद में को सलाम शमए बज़ में हिदायत पेला जिस हानी घड़ी चमका तैबा का चाँद, जिस हानी घड़ी चमका तैबा का चाँद, उस दिल अफरोज़े साअत पेला को सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़ में हिदायत पेला को सलाम आसियो थाम लो दामने मुस्तफ़ा, आसियो थाम लो दामने मुस्तफ़ा, फिर पढ़ो रब की रहमत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम या इलाही वासिता आले रसूल ये सलामी आजिज़ाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। मुझा रब मिठड़ा करे राज़ी से पंहिंजे हिकड़ाईअ जे सदके, पंहिंजे वॾाईअ जे सदके, पंहिंजे अकेलाईअ जे सदके असांजे हाल ते रहम करम फरमाए। मुझा रब मिठड़ा करे राज़ी से पंहिंजे महबूब जे सदके, पंहिंजे माशूक जे सदके, पंहिंजे दिलबर जे सदके, पंहिंजे महबूब जे ज़िक्र जे सदके असांजे हाल ते रहम करम फरमाए, राज़ी से रहम करम फरमाए। मुझा रब मिठड़ा करे महन रहमतारी महफ़िल जे सदके असांजे हाल ते रहम करम फरमाए, राज़ी से मुझा मौला जेके परे उरे खां महबूब जा आशिक़न रहमतारी महफ़िल में पंजड़ा करे आया आहिनि, रहमत सां झलियूं करे। मुझा मदीने जा शहनशाह घोट हयातुन नबी हाज़िर नाज़िर महबूब
मुझा सोना जन आशिकन तव्हांजी दावत कया नजरानो पेश कया मुझा सोना है दावत नजरानो गुलामी कबूल फरमायो मुझा दिल बरहिया सांजी गुलामन जी आशिकन जी हाज़िरी गुलामी कबूल फरमाजो मुझा मदीने जा घोट नूरी नज़र फरमाजो नूरी नज़र सा नवाजो असांजे सीने खे मदीनो बणायो असांजे दिलनि खे जलीली काबू बणायो मुझा महबूब पंहिंजो दीदार नसीब फरमायो बैतुल्लाह जो दीदार नसीब फरमायो मदीने पाक जो दीदार नसीब फरमायो मुझा महबूब कर्ज़ वारनि जा कर्ज़ दूर थियनि मर्ज़ वारनि जा मर्ज़ दूर थियनि बीमार शफ़ायाब थियनि बे औलादनि खे औलाद असांखे दीन सां शरीयत सां क़ुरान सां दुरूद सां नमाज़ सां मुहबत ॾिजो मुझा सोना सकरात जी क़ब्र जी क़यामत जी भारत थो मुझा छड़ा महबूब मुझा दिलबर बिनी जहान जी भारत थो मुझा दिलबर महबूब मुझा सोना मुफ्ती साहब ते रहमतूं बरकतूं फरमाजो तंदुरुस्ती सेहत शफ़ा वॾी हयाती जो तव्हांजी गुलामी सुजे मुझा सोना असांजी गुलामनि जी हाज़िरी क़बूल फरमाजो मुझा सोना मदीने जा घोट हिन रहमतदारी महफ़िल में जेके मुहबत वारा परे वरे खां परड़ा करे आया आहिनि रहमत सां झोलियूं भरे वञनि मुंहिंजा महबूब ज़मीन आसमान जे आफ़्तनि खां पनाह रखिजो सलाम जो बोल बाला फरमाजो अहल सुन्नत जो बोल बाला फरमाजो दजाली दौरा मुंहिंजा महबूब भारत था मुंहिंजा दिलबर महबूब वसल्लल्लाहु अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही अफ़ज़लिल अंबिया वल मुरसलीन हबीबना व तबीबना व सय्यदना व सनदना व शफ़ीअना व मौलाना व महबूबना व माशूक़ना व महबूबना व माशूक़ना व मतलूबना व मंजाना मुहम्मद वला आलिही व असहाबिही व अज़वाजिही व अहल बैतिही व ज़ुर्रिय्यतिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कबे बाज सबेरी तारी थईए बदले आए बने कहां वाक़ुफ़ है कबे बाज सबेरी तारी थईए टंगरने सचंगा जुत सब को करे कई किनेरन साप बदारी थईए टंगरने सचंगा जुत सब को करे कई किनेरन सा कुर्बदारी थई लोग ॾिसी बि सकारी कई बगदार नबी पोइवारी कई बगदार नबी पोइवारी कई बदरो हुक्म में मुजरिम में कुया में अपना मादी जदा हजर जड़ी विच अदल थी से बन बसे कादर काजी जैसे हुक्म खुदा ए मुजरिम दी हुन तोल घिनो तारा दे रखी पर्दा मिरल दे बातें थी शाल मोहम्मद राजी मेरे दोहा पूना देखी नबी
अपने राम करूं करी करम को जरूर देखी बोल पधरे नथी मशर चुपवन मैं कुरों का उठाना मजबूर देखी तेरा उम्मती ते में सना गर ए नाते ना कर मंजूर देखी अपना समझी हुजूर तुम हुसन करीम ए देखूं कुसूर देखी अगले मथे अया तुझो मुझो मुकाबलो जे कलबों थो कया कभी को थो लगा तुझो कसम दाल बुझे सतारी कई बगदार नबी पोवारी कई हर डोहड सीब सतारी कई बगदार नबी पोवारी कई आपने जो खैर घुरी कदम हर आजल मुश्किल कारी थई आपने जो खैर घुरी कदम हर आजल मुश्किल कारी थई जने ऐ बने खाबाक हुए कब बाध सबेरी तारी थई चंगड़ने सचंगायु त सब को करे कई किनेड़न सा कुर्बदारी थई तेरा सदराजो हुई तब ख्याल उम्मत जो आयो हुई तब ख्याल उम्मत जो आयो हुई अज फर्श ते सेज विछाई बैठे अदारे आवो पार पुजे सा ए हक दे होके लाई बैठे लख करोड़ उखाड़े जाजे ढोलर सब ढकाई बैठे लाम कान द दिल बरसाई इथा अब दीवेस वटाई बैठे आत करो दाने ते करल जानी ओ त ए देखो के रंग रचाई बैठे अर्श ते आदन उकु अहमद साए इथा मोहम्मद नाम रखाई बैठे वल्लाहु यूती अनकास मुनदे मिलकत मुल्क विलाई बैठे जज जिठे रूह नहीं रजदा कुर्रत ऐन पढ़ाई बैठे मिस्कीन मुताज छुड़ावन की तहरीर लिखाई बैठे मुझे दिल जो दिल रुबा दिलदार नबी आहे सवा लख अंबिया जो सरदार नबी आहे आयो करे खुदा जो दीदार नबी आहे सारे जिन आलम जो सिंगार नबी आहे आशिक बासी गम न कर गम खार नबी आहे कंदो पार नबी आहे बुडल बेड़ा बाध मसानी हबीब अजब आहे हिन जो त खुल मुकी नसीब सच बुधाए के सुना अरबी मिठा मुजीब तालिब मौला साण कजी लाइक लखे लबीब अन ॾिठे अजीब तो कुर्ब किने सां कीअं कयूं तेरा सदरायो हुई तब ख्याल उम्मत जो आजो हुई अर्शन तेरा सदरायो हुई तब ख्याल उम्मत जो आयो हुई यादगिरिया तामा सदके घर बैठे जन्नत जारी थई यादगिरिया तामा सदके घर बैठे जन्नत जारी थई असा जने ए बने का बाक बुहे तब बाज सबेरी तारी थई रंगड़ने सचंगाज त सब को करे कई किनेड़न सा कुर्बदारी थई सकाल कई सोहना कभी बाज जो हथ न खई सोहना कभी बाज जो हथ न खई सोहना पर कदे कौन देखो को मटल महबूब जो
जे मुंह में राई पंहिंजी ढोलण अॻियां ढकियो में परे वेठ ज़िक्रीअ खां ॾाढो शर्म थियो में तालिब हाल हबीब वटि निहोड़ल नियो में तब सजण सॾु कयो भेरे भेरे भाल सां सजण सार लहेज जो आया तुंहिंजे आसरे सभई पालू सूरन जूं लहदे मंझल तेज हिकु कून मोहम्मद जे जग मटो ता घोरी कंहिंजूं कचायूं घणे कंहिंजूं कोन थो अजीब अगलायूं दिलबर संधी अदीद सां थो मेटे मंदायूं थो ॾींहुं वाधायूं वरियो वरियो विसाल जूं कई सोहणा कभी बाज जो हथ न खई सोहणा सकाल कई सोहणा कभी बाज जो हथ न खई सोहणा मोड़ ते हीअं चवंदो आवे मत मोरा हिम्मत हारी गई हर मोड़ ते हीअं चवंदो आवे मत मोरा